तो बाबा हमेशा मुड़स माण्हू थी रहिजो, मुड़स माण्हू जे पाड़े में वेझो, कंहिं भाईअ जे पाड़े में न वेझो। छो जेको माण्हू मुड़स माण्हू हूंदो आहे उहो नंगनि जो बि वारस हूंदो आहे, बचनि जो बि हूंदो आहे, ग़रीबनि जो बि हूंदो आहे, हारी जो बि हूंदो आहे, पहिरें उगाड़े वारे जो बि हूंदो आहे। छो चवंदो आहे इहे मुंहिंजा भाइर आहिनि। तव्हां ॾिठो बेनज़ीर साहिबा खे मौत केॾो न मिठो आहे, कंहिंखे चवणु 50 लिखिया वेठे भॼी ॿी गिटी वठंदो। बेनज़ीर साहिबा खे चयो वियो पाकिस्तान न वञो, चई छो? चई तोखे मारे छॾींदा। चई ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। छो हिमत वारो माण्हू कॾहिं बि मौत खां न टिजंदो आहे। जॾहिं बेनज़ीर साहिबा हिते आई ऐं चयईं त मां पंहिंजे ग़रीब टोपी अजरक वारनि सां, पहिरें उघाड़े वारनि सां वाइदो करे आई आहियां त मां पाकिस्तान ज़रूरु ईंदसि, भली मारिजी वञा, शहीद थी वञा, पर मां ग़रीबनि वटि ज़रूरु ईंदसि। तव्हां ॾिठो मौत जी परवाह कान कयईं, अची तव्हां सां गॾु बीठी, शहीद थी वई। असां सिंधी माण्हुनि जो वड़ हूंदो आहे त पंहिंजे न्याणियुनि ते सिर ॾींदा आहियूं, पर उहो न्याणी असां ते सिर ॾेई वई। बेनज़ीर साहिबा पाकिस्तान बचाए वई। बेनज़ीर साहिबा गरबत खे जेको आहे सो पहिरें उघाड़े खे पंहिंजो हक़ जी राह जी इस्लाहत रही वई। त बाबा कंहिंजे अॻियां झुकजो न। असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां अहिड़े ई बहादुरनि माण्हुनि जे पोयां आहियो, कंहिं भाइड़े माण्हू जे पोयां न आहियो। जॾहिं ज़फ़रुल्लाह जमाली वज़ीर आज़म हुयो पाकिस्तान जो, दादू में आयो, उन वक़्त में बिजली जो वज़ीर लियाकत जतोई हुयो। सॼी बलोचिस्तान जी बिरादरी आई। मां बि रफ़ीक अहमद जमाली साहिब सां गॾु वेठो हुउसि। जमालियुनि चयो साईं असां थोरा ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो। चई पार्टी जा दोस्त वेठा आहिनि, हिते ई ॻाल्हाईंदासीं, जेको ॻाल्हाइणो थो हिते ई ॻाल्हायो। चई त साईं लियाकत जतोई जी तोखे बिजली जी वज़ारत ॾींदासीं, तूं असां ॾे रुॻो अचु पंहिंजो ज़फ़रुल्लाह जमाली खे वाउंट ॾे। चई यार अहिड़ी बिजली जी वज़ारत खे मां पेशाब कयां, छो जो मूं ग़रीबनि सां वाइदो करे आहियां। टोपी अजरखनि वारनि मूंखे चूंडियो आहे, पोइ मां उन्हनि ग़रीबनि ॾे कहिड़ो मुंहुं खणी ईंदुसि? हिकिड़ी वज़ारत ते मां सौदो करे छॾियां? न कंदुसि। बेनज़ीर सां साथ ॾींदुसि, भुट्टे साहिब सां साथ ॾींदुसि। ऐं तव्हां ॾिठो हींअर ताईं पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां गॾु आहे ऐं इनशाअल्लाह ताला गॾु रहंदो। तव्हां अकेला न आहियो, असां तव्हांजा सभई भाइर आहियूं। बिना मक़सद बिना लालच ख़िदमत कंदा आहियूं। केर बि तुंहिंजो माण्हू दादू ज़िले जो माण्हू आयो हूंदो त उनखे इज़त ॾिनी हूंदीसीं, छो जो इहो असांजो फर्ज़ु आहे, इहो असांजे फर्ज़ में शामिल आहे। छो जो असांखे पंहिंजी शायदि काइद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो असांखे उहो सबक़ ॾेई वई आहे।